नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पुराणनि सियासतदाननि खां सियासत छॾण जो मुतालबो करे छॾियो आहे। चित्राल में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां इलेक्शन लाइ तयार आहियूं। रिवायती सियासत मुल्क खे नुक़सान पहुचायो आहे। पुराणनि सियासतदाननि खे एतराम सां चवां थो त सियासत छॾे घर या मदरसे में वञी वेहनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पुराणा सियासतदान अरिड़हीं तरमीम ख़त्म करण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। अरिड़हीं तरमीम ख़त्म करण अवाम जे हक़नि ते धाड़ो हूंदो। हिन वधीक चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर में अशराफिया जी हुकूमत हूंदी हुई ऐं पीटीआई जे दौर में टिकटॉकर्स जी हुकूमत हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में मूंखे जालो वज़ीर आला घुर्जे। आसिफ़ा भुट्टो खे चवंदसि त चित्राल मां चूंड विढ़ी, हीअ मुंहिंजी नाने जी सीट आहे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पुराणनि सियासतदाननि खां सियासत छॾण जो मुतालबो करे छॾियो आहे। चित्राल में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां इलेक्शन लाइ तयार आहियूं। रिवायती सियासत मुल्क खे नुक़सान पहुचायो आहे। पुराणनि सियासतदाननि खे एतराम सां चवां थो त सियासत छॾे घर या मदरसे में वञी वेहनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पुराणा सियासतदान अरिड़हीं तरमीम खे ख़त्म करण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। अरिड़हीं तरमीम ख़त्म करण अवाम जे हक़नि ते धाड़ो हूंदो। हिन वधीक चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर में अशराफिया जी हुकूमत हूंदी हुई ऐं पीटीआई जे दौर में टिकटॉकर्स जी हुकूमत हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में मूंखे जालो वज़ीर आला घुर्जे। आसिफ़ा भुट्टो खे चवंदसि त चित्राल मां चूंड विढ़ी, हीअ मुंहिंजी नाने जी सीट आहे।